अलावा सवाइ हीअ हिकिड़ी दीवार जे ऐं हे जेके दर चेंज थिया आहिनि। अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपको ब्रेकिंग न्यूज़ से आगाह करते चले हैं कि ज़िले शिकारपुर के तहसीली हेडक्वार्टर और सिंध असम्बली के स्पीकर आगा सराज खान दुरानी के इंतखाबी हल्के और आबाई शहर गड़िया सीन से तकरीबन 8 किलोमीटर के फासले पर वाक़ गोलो दड़ो रेगुलेटर के तामीराती अखराजात की मद में करोड़ों रुपए के मेगा करप्शन और बड़े घपले का इंकशाफ हुआ है। ज़रा से पता चला है कि इरीगेशन और सूबाई हुकूमत के गठजोड़ से इमरजेंसी के नाम पर कौमी ख़जाने को करोड़ों का चूना लगाया गया है। इस मेगा करप्शन और कौमी ख़जाने को बेरहमी से लूट मार करने वाले किरदारों को बेनकाब करने के लिए इस इलाके की मारूफ समाजी लीडर और आबादगार बोर्ड के रहनुमा अरसला खान सिलरो ने बेड़ा उठा लिया है। इस सिलसिले में अरसला खान सिलरो ने सच्चाई न्यूज़ से बात करते हुए कहा कि हमारी रोज़ी रोटी इन बेराजों से वाबस्ता है, इसलिए हम इनसे नमक हरामी नहीं कर सकते। जबकि यहाँ की करप्ट माफिया सिंध के कौमी ख़जाने को बेरहमी से लूट रही है, मगर अब सिंध का अवाम और शहरी बेदार हो चुका है और हमने इन करप्ट अनासिर के खिलाफ अलम बगावत बुलंद कर दिया है। उन्होंने मज़ीद कहा कि हम सारे सबूतों के साथ नैब, FIA और कोर्ट में जा रहे हैं। मजीद उन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं उनकी अपनी ज़ुबान। इन वक्त असां मौजूद आहियूं गड़िया सीन वेझो ॻोठ शहबाज़ खान सिलरो में, जिते असां सां गॾु मौजूद आहिनि सिंध आबादगार बोर्ड जा अॻुवाण जनाब अरसला खान सिलरो साहब। गड़िया सीन वेझो आहे, उन बारे में थोरो साईं को पुछंदासीं। साईं, इहो जेको गोलो दड़ो रेगुलेटर ते जेका पुल जी मरम्मती कमु थियो आहे, त उन में मेगा करप्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेका तव्हांजे तरफ़ां ॻाल्हियूं आयूं आहिनि, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो, तव्हां वटि कहिड़ियूं साबितियूं आहिनि इन हवाले सां? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। असल में छा आहे त हीअ असां वटि जेको KBH गोलो दड़ो जेको रेगुलेटर आहे, तक़रीबन माना 1932 जो ठहियलु आहे, अंग्रेज़ दौर में हे ठहियो। हिन जी तक़रीबन चोथे 5 साल जेकी दरनि जी मेंटेनेंस आहे, रिपेयर आहे, उहा थींदी आहे। हिन वारे सिंध हुकूमत ख़ासि करे जेको इरीगेशन डिपार्टमेंट वारनि छा कयो आहे, जो माना सेक्रेटरी खां 527 पेरा ते आर्डर वठी हिननि 25 करोड़नि जो इन ते जेको आहे सो कमु करायो आहे, जंहिंमें को हिननि कमु न करायो आहे। रहंदो उन पुल खे हिननि बिगाड़ियो आहे, जेकी असांखे सिंध ऐं बलोचिस्तान खे खीरथर केनाल सैरियाब करे थो, आबाद करे थो, उन्हनि खे हिननि बिगाड़ियो आहे। हाणे हितां जेको बि बलोचिस्तान जी माप आहे, उहा KBH गोलो दड़ो खां माना जेको आहे सो उहा रिकॉर्ड थींदी आहे। उते असांजो चीफ इंजीनियर आहे अरशाद मेमण, ऐं ॿियो हिकिड़ो 16 ग्रेड जो हिननि वटि जेको आहे सो को सर्वेयर आहे, उहो हिननि पंहिंजो जेको आहे सो इमदाद फुलपोटरो उनखे SDO जी चार्ज ॾेई, ऐं इन्हनि सुप्रीम कोर्ट खे बि जेको आहे सो उनजे हुकुम खे बाईपास कयो आहे। उन जी बि हिननि वायोलेशन कई आहे, उनखे हिननि माना जेको आहे सो उते रखी करे इहा करप्शन कई आहे। 25 करोड़नि जी इहा करप्शन आहे जेको आहे सो, जेकी हिननि तक़रीबन हिननि खे 2 महीना कमु करिणो हो, हिननि पाणीअ जी 10 ॾींहंनि में कमु करे ऐं उते पाणी खोले छॾियो आहे। ऐं बाक़ी जेके फुटेज वग़ैरह आहिनि उहे वधीक तव्हां ॾिसी सघो था, उन्हनि मां तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त इहो केतिरो कमु आहे, केतिरे जो थी सघे थो। इहो साईं पुल जो जेको कमु आहे रेगुलेटर जो, इहो केतिरो अर्सो थी वियो आहे, हिनखे थी वियो आहे? साहिब, इहा 1932 खां वठी तव्हांखे ख़बर हूंदी, सखर बिराज जी जेकी पुल असां वटि ठहियलु आहे, उहा असांजो असासो आहे सिंध जो। हाणे उहा 1932 खां वठी अंग्रेज़ दौर जी उहा बि पुल ठहियलु आहे। हेॾो वॾो जॾहिं पंहिंजो सैलाब आयो हुयो 2010 वारी बोड, तॾहिं बि उहा पुल अलहमदुलिल्लाह हेॾे होॾे न थी। जेकॾहिं उहा हेॾे होॾे थिए हा त असांखे ॾाढो नुक़सानु थिए हा। हीअ जेके बि अंग्रेज़ दौर जूं पुलियूं आहिनि, माशाअल्लाह तमामु बहितरीनु आहिनि। इहे जेके बि रेगुलेटर असां वटि ठहियल आहिनि, तमामु बहितरीनु ऐं माना मज़बूत रेगुलेटर आहिनि। हिननि जी वधि में वधि मेंटेनेंस इहा थींदी आहे त बाबा छत जेकी थींदी आहे पुल खां गाॾियुनि जे मुसाफ़िरनि या माण्हुनि जे गुज़र जी, उहा कॾहिं कॾहिं डैमेज थी वेंदी आहे, उहा मटिबी आहे, या वरी हिन जा दरवाज़ा मटिबा आहिनि। हिन पुल में कोई बि कमु न हुयो, को बिल्कुलु माना हिकिड़ो जेको आहे 1% बि कमु न हो। हिननि हरूभरू इन पुल जी बिगाड़ कई आहे। हिन जो हेठों फर्श पटे अधु उहो ठाहियो अथनि,
ऐं हिन खे ॿियो बाक़ी जेको आहे सो प्लस्तर करे हिकिड़ी खनि पुल जी जेको आहे सो छत पटे दर हिननि नवां कया आहिनि, बाक़ी हिननि ॿियो को बि हिननि कमु न कयो आहे ऐं हे 25 करोड़नि जी जेको आहे सो हे करप्शन करे विया आहिनि। इहो जेको हिन वक़्तु जेको मरमती कमु करे विया आहिनि उनखे केतिरो टाइम थियो आहे? इनखे साईं हाणे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 10 ॾींहं पहिरियां हिननि इहो कमु माना जेको आहे सो फाइनल करे ऐं पाणी खोले छॾियो त जीअं हिन जो को एविडेंस या शायदि ई रहे ई न, पर पुल त ज़ाहिर बीठी आहे। अच्छा, जेतोणीकि तव्हांजो जेको ॻोठु आहे या तव्हां जिते रहो था उहो पुल खां तक़रीबन जेको आहे 2-2.5 किलोमीटर जे फ़ासिले ते आहियो, त तव्हांजो त रोज़ानो या हिक न ॿिए ॾींहुं पुल खे तव्हांजे नज़र मां गुज़रंदी हूंदी, त हुननि एतिरो सारो कमु जेको छो कयो आहे त उन में हुननि वाक़ई सॼी पुल ड्राए असरे नई ठाही आहे या छा हुननि जेको आहे? हुननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे पैसा कढणा हुया, पुल जी काई बि हुननि खे का परेशानी न हुई। हा, को इंजीनियर, को इन्हनि जो सेक्रेटरी, को मिनिस्टर साहिबु, काई बि कंप्लेन, को माण्हुनि जेको असां आबादगारनि जो को एहतिजाज ॾेखारे त दा इहा पुल डैमेज थी वई आहे, पुल सही नथी हले, या कोई बि पुल सां को प्रॉब्लम काथों साबित कनि, का रिकॉर्डिंग आणनि त दा हीअ पुल हितां डैमेज थी, जंहिंजे करे असां हाणे हिन खे माना ड्राए करे नओं था कयूं। पर हिननि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन जे करे उहे उनखे चूनो करे ऐं हे माल कढी विया आहिनि ऐं असांजी हुई असासो आहिनि, असां आबादगार आहियूं, असांजी जेको रोज़ी रोटी या इन्हनि बैरेजुनि ते आहे, हिननि सखर खां वठी बलोचिस्तान ताईं हिकु बि खाटी न खणाई आहे। काई बि पुल में कम जी ज़रूरत कोन हुई। जेकॾहिं इहे पैसा हे सिंध में खाटियुनि में खणाइनि हा त पुछड़ीअ जे आबादगारनि सां, जिन सां वीचारनि सां तकलीफ़ूं आहिनि हर साल, उन्हनि जूं तकलीफ़ूं दूरि थी वञनि हा, उन्हनि वटि पाणी टाइम सां पहुचे हा, त उन्हनि वटि ख़ुशहाली अचे हा। पुल ते को बि कमु न हो। असांजी हिकिड़ी इहा घुर आहे त जेकॾहिं भले कोई बि हुकूमत आहे या असां नेब में बि वेंदासीं, हाईकोर्ट में बि वेंदासीं, उहे भले कमेटी ठाहिनि जेकी अची चेक करे, जेकॾहिं कोई बि पुल में जेकॾहिं का गुंजाइश हुई या निकिरी वञे त असां उन जे लाइ ॾंड भरे ॾियूं जो असां हिननि जे मथां इल्ज़ाम था आणूं। बाक़ी हिननि वॾी नाजाइज़ी कई आहे। हिननि 25 करोड़नि जो जेको आहे सो हिते अची गपलो कयो आहे। क्या ज़रूरत न हुई। हिननि इहो सोचियो त इहा हिकिड़ी ॿारहाड़ीअ में आहे, इन्हनि माण्हुनि जो को माना उहो ख़्यालु न वेंदो, असां हितां इहे पैसा कढी वेंदासीं। पर न, असां हिते बाशऊर माण्हू रहूं था ऐं हे असांजे सिंध जो पैसो, असांजे ई ढल आबियाने जो पैसो आहे, असांजे मुल्क जे खज़ाने खे लुटियो वियो आहे। बज़ा औक़ात ईअं हूंदो आहे त असां गवर्नमेंट जी कंस्ट्रक्शन में खोड़ सारी तामीराती कमनि में इहो ऑब्ज़र्व कयो आहे त पहिरियां शयूं ठथल जेतोणीकि ठहियल हूंदियूं आहिनि, कमु एॾो न हूंदो आहे, पर पोइ बि इहो ड्राहे वरी असरे नई ठाहींदा आहिनि। त हिन में हिननि छा कयो आहे? कहिड़ो माना नओं जेको कमु कयो आहे तामीरात जो, उन में हिननि कहिड़ो कमु कयो आहे? सही, इहा ई त ॾुख जी ॻाल्हि आहे न, त उनखे कोई बि हिननि ड्राह ड्रूह न कई आहे। तव्हांखे फोटेज तव्हां वटि आहिनि, तव्हां इहा ॾिसो त साॻिया ई उहे अंग्रेज़ दौर जा पिलर बीठा आहिनि, उन्हनि खे हिननि लिकाइण लाइ प्लस्तर कयो आहे। ऐं ॿियो कोई बि उन में फॉल्ट न हो, न का काथों पुल टुटल ही, काथों भॻल ही, कुझु बि न हो, न का उन जी साइज़ वधाई अथनि या साइज़ घटाई अथनि, कोई बि अहिड़ो अमल न थियो आहे। सिर्फ़ु इहो इनखे हेठों ज़बरदस्ती उनजो हेठों फ़र्श भॻो अथनि ऐं हिकु अधु जेकी पुल खीरथर केनाल जी आहे उन जी छत मटाई अथनि पुल जी, ऐं जनत शाखे जी जेकी पुल आहे उन जी जेकी शदादकोट बैरेज जंहिंखे सॾिबो आहे उन जी बि हिननि छत मटाई आहे। निम शाख, सालार शाख, बाक़ी ॿियनि जूं छतियूं बि साॻियूं आहिनि। त 25 करोड़ हिननि ख़र्च किथे कया? इहो असांखे तव्हां ॿुधाईंदव त तव्हांखे कीअं ख़बर पई त इहो 25 करोड़नि जो ठीको आहे? ऐं प्लस में जेको आहे न जेको थियो हूंदो, टेंडर थियो हूंदो, को ठेकेदार हूंदो, अवां जेको आहे उन ताईं को कहिड़े तरीक़े सां पहुतो? तव्हांखे कीअं एॾी सारी इंफॉर्मेशन मिली? साईं, मक़सदु इहो आहे त जॾहिं हिते पंहिंजो इरशाद मेमूण जेको चीफ इंजीनियर आयो आहे, उहो हिते जॾहिं आयो त उन खां ई कुझु साफ़ी दोस्तनि माना इहे सुवाल कया त उन पंहिंजे ज़बानी इहा शइ चई त हीअ 25 करोड़नि जो कमु आहे ऐं असांजो हिनखे पुल खे असां माना जेको आहे सो हिनखे चेंज कंदासीं, हीअ पुल डैमेज थी वई आहे, हीअं थी वई आहे। असां पोइ उनजे करे वञी ॾिठोसीं त कहिड़ो आख़िर पुल में फॉल्ट आहे जंहिंजे करे माना हीअ एॾो माना 25 करोड़नि जो अमाउंट हिन ते ख़र्च थो थिए। पोइ जॾहिं असां उहो हिननि चयो त इरशाद मेमण जो पंहिंजो चीफ इंजीनियर जो चवणु आहे त 2 महीननि जो प्रोजेक्ट आहे, उहो 10 ॾींहंनि में हिननि कंप्लीट कयो आहे। ऐं उन असां जॾहिं पुल ते उते वियासीं त पुल त उहा साॻी बीठी आहे, सिर्फ़ु दरवाज़नि खे कलर थिया आहिनि, दरवाज़नि खे जेको आहे सो उहे उन में थोरो उन जी जेकी गार-गुर हुई उहा ख़तमु कई अथनि, बाक़ी त पुल ते को कमु न आहे। त पोइ 25 करोड़ हिननि कया काॾे? ऐं जेतिरे क़दुरु असांखे मालूमात आहे त इहो माना हिननि टेंडर बि न कयो आहे।
हिननि टेंडर बि न कयो आहे ऐं हिननि खे इहा ख़बर आहे त हिते सिंधी माण्हू इहे पंहिंजे कोरोना जे मसइलनि ॿियनि मसइलनि में वीचारा उअं ई परेशान लॻा पिया आहिनि, असां इहो ईअं ई धाड़ो हणी हलिया वेंदासीं। अॼु हीअ जेको इरशाद सां भई तव्हां ॻाल्हि कयो था, उन बि त ओरल ई ॻाल्हि कई आहे, तव्हां हेॾो सारो माना कॉन्फिडेंस सां ॻाल्हि कयो था त तव्हां वटि को डॉक्यूमेंट्री प्रूफ त हूंदो न? हा, मूं वटि सॼा जेके उन जूं जेके वीडियो क्लिप्स आहिनि। ऐं ॿियो साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त असां वटि बदकिस्मतीअ सां कोई बि इंजीनियर जेके बि तव्हां ऑफिसनि में वेंदो, असां जहिड़े माण्हूअ जी जॾहिं खाटीअ लाइ फ़ोन न खणंदा आहिनि त असांखे उहो पंहिंजो को चोरीअ जो पेपर कढी न ॾींदा। मां उन्हनि खे नेब में ऐं कोर्ट में हाई कोर्ट में मां उन्हनि खे चैलेंज कंदुसि ऐं उहे जेकॾहिं उहे मां ग़लति आहियां त उते अची हिन शइ खे साबित कनि। हा, हीअ जेको कमु आहे रिपेयरिंग जो या तामीराती इन रेगुलेटर जो कमु केतिरो अरसो हलियो? 10 ॾींहं। सिर्फ़ु 10 ॾींहं? हा बिल्कुलु 10 ॾींहं कमु हलियो। अच्छा, तव्हां माना उन जो डॉक्यूमेंट इन जा हासिल करण जी केतिरी कोशिशि कई आहे, इन में केतिरो तव्हां कामयाबु विया हो? त ज़ाहिर ॻाल्हि आहे हुन जो टेंडर थियो हूंदो, सेपरा ते हुन जो टेंडर चढ़ंदो आहे, हेॾो सारो 25 करोड़ अमाउंट आहे, ईअं त न गवर्नमेंट कंहिंखे सिर्फ़ु हथ में ॾिनो हूंदो त वञी कमु कराए? साईं, हाणे मां इन शइ जी जेकी उन्हनि जेकी चीफ इंजीनियर साहब बि वर्बली उते असांखे जेको ॿुधायो, साफ़ ई दोस्तनि खे बि ॿुधाई। उन खां अलावा डे 1 खां जीअं हिननि पुल जी ड्रा ड्रूअ कई आहे, उहे सॼियूं मां क्लिपूं ठारायूं आहिनि त बाबा कीअं पुल में छा फॉल्ट आहे, छा न आहे, छा थो थिए पुल खे, उहो सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। बाक़ी जेके असां वटि आला इदारा आहिनि जेके माना हिननि खां घुराईंदा त बाबा तव्हां हिन पुल खे जो ठाहियो आहे उन ते तव्हां केतिरो माना ख़र्चु कयो आहे, उहो कोर्ट बि उन्हनि खां घुरी सघे थी, नेब बि घुरी सघे थी, FIA बि घुरी सघे थी, ऐं उन्हनि खे ॼणा बि आहिनि। पोइ जेकॾहिं असां उन शइ में हिननि में इल्ज़ाम हणण में ग़लति थियासीं त पोइ असां सज़ादार आहियूं, न त असां हिननि खे क़ौमी खज़ानो लुटण त न ॾींदासीं न। अॼु तव्हां छा था सम्झो त इन क़ौमी खज़ाने जे लुट मार में ख़ासि करे कंहिंजो जेको आहे हिसो आहे ऐं कंहिंजो इहो कमु आहे, ऐं इहो छो कयो वियो? साईं, इहा वॾी हिकिड़ी माफ़िया आहे। तव्हां ॾिसो त असल हिननि खे इन असांजे केनाल ते खाटियूं कराइणियूं हुयूं, जेके आबादगारनि खे उन सां सहूलियत मिले आहे। हिननि काई बि खाटी न कराई आहे। ऐं कहिड़ो खातो आहे? एग्रीकल्चर खातो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन जो जेको मिनिस्टर जेको ॾिसो न तव्हां, मिनिस्टर उते जेको आहे सो इफ़्तिताही बोर्ड हणायो आहे त मिनिस्टर अचे हा, पूरे ज़िले जे साफ़ ई घुराए हा, उन्हनि खे ॿुधाए हा दादा ही फॉल्ट हिन में हुया। कहिड़े मिनिस्टर जो बोर्ड? सोहेल अनवर सियाल जो बोर्ड लॻल आहे, मिनिस्टर आहे उहे असांजो एग्रीगेशन जो, उनजो बोर्ड लॻल आहे। उहो बि मुंहिंजे ख़्याल में जेको मां सम्झां थो त इन नाक़स कम जे करे उन बि अची इफ़्तिताह न कयो आहे। त डॉक्यूमेंट जेके आहिनि उन्हनि जा तव्हां को हासिल करण जी कोशिशि कई आहे? छो त कोर्ट बि त तव्हां खां ज़ाहिर ॻाल्हि आहे डॉक्यूमेंट बि त कुझु वठंदी न। डॉक्यूमेंट उहे असां कोर्ट वटि वेंदासीं, इहे जेके बि असां वटि सबूत आहिनि इहे असां खणी उन्हनि जे मथां असांजो इहो इल्ज़ाम आहे। ऐं डॉक्यूमेंट हू अची पाण उन्हनि वटि आहिनि, ऐं इहे मुंहिंजे एतिरे क़दुरु जांच कराई आहे त डॉक्यूमेंट हिननि जा ऑफिस में बि नथा रखनि, हिननि सां पाण सां गॾु आहिनि। ऐं उहे डॉक्यूमेंट हिननि खां उहे इदारा घुराए सघनि था, बाक़ी असांखे इहे डॉक्यूमेंट न ॾींदा। हीअ जेको टेंडर जा ठीको थियल आहे, इहो आया इरिगेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां थियल आहे या डायरेक्ट माना CM हिनखे को एमरजेंसी ॼाणाए ठीको ॾिनो? सेक्रेटरीअ खे पावर आहे। सेक्रेटरी जेको आहे इरिगेशन जो, उन 527 पेरा मुताबिक़ इहो ऑर्डर कढियो आहे त जेकॾहिं इहा ॻोल्हे दड़े वारी पुल जेकी मज़बूत पुल आहे, इहा जेकॾहिं तव्हां ड्राहे ॿीहर न ठाहींदव त हीउ केनाल वहण जहिड़ो न आहे। एमरजेंसी जंहिंखे करे चइजे त डिक्लेयर करे इहो कमु ईअं करायो वियो आहे। अच्छा, इहो जेको नोटिस सेक्रेटरी साहिब माना जेको ऑर्डर कढियो आहे, इहो का ॼाण आहे त कहिड़ी तारीख़ जो निकितल आहे? सभु इहा मूंखे कंफर्म न आहे, बाक़ी इहा मूंखे ज़रूरु ख़बर आहे। जॾहिं रिकॉर्ड हुननि खां इदारा वठंदा या नेब वठंदनि, FIA जॾहिं घुरंदनि त ज़रूरु हीअ बि त पेश कंदा न। तव्हां कंहिंखे धुर कंदव? तव्हां पाण फ़रियादी थींदव या कोई? बिल्कुलु मां पाण फ़रियादी आहियां। मां धुर कंदुमि। जेको आहे सो इरशाद मेमण आहे चीफ इंजीनियर, ऐं SDO आहे हिते इब्दाद फुल पोटरो, ऐं ॿियो उन्हनि में GH जी नाले सां हिकिड़ी कंपनी आहे ठेकेदारनि जी, जंहिंमें को हिकिड़ो दायो आहे, ॿिया आहिनि, उहे सॼो मूं वटि उहो ठहियो पियो आहे, उन्हनि जा नाला वग़ैरह हर शइ आहिनि। मां उन्हनि खे धुर कंदुमि। तव्हां ॾिसो त हिकिड़ो 25 करोड़नि जो कमु जंहिंजी 2 महीना लागत हुई, उहो 10 ॾींहंनि में ख़तमु करे उन में पाणी हलाए छॾियऊं। उन में मिनिस्टर साहिबु जेको सोहेल अनवर सियाल साहिबु आहे, उन अची इफ़्तिताह बि कोन कयो। हालांकि थियणु ईअं खपे हा, मिनिस्टर साहिब जो बोर्ड बि उते लॻल आहे। मिनिस्टर साहिबु अचे हा, ज़िले जा तव्हां जहिड़ा साफ़ ई दोस्त सभु अचनि हा, उन्हनि खे 5 मिंट ॿुधाए हा दादा ही हिन में फॉल्ट हुयो, जंहिंजे करे असां हंगामी बुनियादुनि ते हिन पुल खे ठाहियो आहे। 2010 वारी ॿोॾि में हिन खीरथर केनाल तव्हांखे ख़बर हूंदो, इहो टुटो हो, पोइ बि का इहा पुल वग़ैरह डैमेज त कोन थी। हिन वक़्तु ताईं इहा पुल हलंदी आई आहे।
हिननि सिर्फ़ु इहो धाड़े हणण लाइ इहो पैसा इहा करप्शन कई आहे। इन हवाले सां जेके असांजे तक जो MP आहे आगा सिराज दुरानी या MNA आहे घोसबख्श खान महर या ॿिया हितां जा सरकार जा माण्हू उन्हनि सां को तव्हांजो को कॉन्टेक्ट इन हवाले सां को मशवरो? हिन वक़्तु साहिबु कोरोना जो जेको हे माना हले थो इहो जेको सिस्टम, इन में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में आगा साहिब जन बि हिते आहिनि, पर माण्हुनि सां उहे मिलणु जुलणु घटि था कनि। महर साहिब बि उहो ॾिसो पाण तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो उमिरि रसीदा माण्हू आहे, उहो बि वीचारो एहतियात करे थो। सो उन्हनि सां बि असांजी इन ते बारे में ॻाल्हि ॿोल्हि थी आहे ऐं असां उन्हनि सां बि कंदासीं, पर असां हिकिड़ो हितां जा शहरी आहियूं, असांखे पूरो पूरो हक़ु आहे त असां पंहिंजी दांह पंहिंजे इदारनि में, जीअं असां वटि कोर्ट आहे, असां वटि FIA आहे, असां वटि एंटी करप्शन आहे, असां वटि नेब आहे, असां उन्हनि ताईं पहुचूं। इहो असांजे पाड़े जो कमु आहे, असांजे वेझो कमु आहे, असां ई आबादगार आहियूं, इहो असांजा ई असास आहिनि रेगुलेटर, उन्हनि जी मालिकीअ जो बि हक़ु असांजो ई आहे। असां उन्हनि खे मालिकी कंदासीं, उन ते कंहिंखे धाड़ो हणणु न ॾींदासीं। ॿियो तव्हां जेको आहे जेकॾहिं गौर कंदव त छा इन में कुझु वॾा हथ कुझु तव्हांखे महसूसु थियनि था त इन मेगा करप्शन में बि मुलविस आहिनि? साईं ॾिसो न, इंजीनियर जी चीफ इंजीनियर अॼोको दौरु जेको मां ॾिसां थो, तव्हां बि साफ़ ई आहियो, असांजे हिन सिंध में हलो था, घुमो था, फिरो था हर जॻह ते। यकीन कयो त हिन वक़्तु जेकॾहिं को अफ़सर करप्ट नाहे त उनखे सीट ई न मिलंदी। हिन वक़्तु सीट उन अफ़सर खे मिलंदी जेको मोस्ट करप्ट हूंदो, जेको पैसो कमाए मथियनि खे खाराईंदो, उन्हनि खे ई माना जेको आहे सो पोस्टिंग मिलंदी। जेकॾहिं को शरीफ़ ऐं सुठो अफ़सर हूंदो उनखे पोस्टिंग ई न मिलंदी। हिते जेके सहाफ़ी बिरादरी आहे या समाजी माण्हू आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आबादगारनि जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारींदा रहिया आहियो, त तव्हां छा था महसूसु कयो त हितां जा माण्हू तव्हां सां कोऑपरेट कनि था? बिल्कुलु, जेको माण्हुनि जो वीचारनि जो वसो आहे, हाल आहे जेतिरो, उहे बिल्कुलु असां सां गॾु आहिनि, उहे कनि था। बाक़ी मां अॼु तव्हांजे हिन चैनल जे जेको आहे सो तवसल सां इहा हिकिड़ी तव्हांखे बि शिकायत बि कंदुमि। मुंहिंजा भाइर आहिनि असांजे ज़िले जा सहाफ़ी शिकारपुर जा, मां उन्हनि खे ॾाढो चयुमि त हीउ वॾो हिकिड़ो असां सानियो पियो थिए, हेॾा पैसा आहिनि, हिकिड़ो पुल ते माना जेको आहे सो अची हिननि ख़र्च कया आहिनि। असांजे शिकारपुर ज़िले जे कंहिं बि माना दोस्त इहा ख़बर न इलाही न ज़हमत कयूं, न आया, न हुनजी का अहिड़ी का शइ कयूं, न कयूं असां सां। वरी बि तव्हांखे शाबाश आहे जो तव्हां हली आया हो ऐं तव्हां हिन शइ में मूंसां साथ ॾियो था। मां हिननि लाइ कोर्ट में वेंदुमि न, कोर्ट में जेकॾहिं मां हिननि ते साबित न करे सघियुसि त पोइ मां गिल्टी आहियां। हा, वॾी महिरबानी तव्हांजी।